अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, ठिकराटो जी मेन बाज़ार में खरीदारी करण लाइ आयल औरतुनि ऐं मर्दनि वरियाम मलिक, नाज़िया, अमजद अली ऐं किशोर पंजाबी ते टे डंडा बिरादर माण्हुनि हमलो करे खेनि सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए औरतुनि जा कपड़ा फाड़े तज़लील करण बाद फरार थी विया। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर अर्ज़ मोहम्मद मौतुम मौजूद तशद्दुद जो निशानो बणियल मर्द ऐं औरतूं मुबारकपुर थाणे ते पहुतियूं, जितां पुलिस खेनि मेडिकल लेटर ॾेई अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। केस दाख़िल न थियण ऐं पुलिस पारां मुबैना जवाबदारनि जी वंगार वहण ख़िलाफ़ थाणेवारो एहतिजाज कंदे दाह ॾींदे इल्ज़ाम हयो आहे त असां विच शहर में ख़रीदारी करण दुकान ते आयासीं त जवाबदारनि मुगल महर, साजिद पंजाबी ऐं अली गोहर महर हमलो करे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए औरतुनि जा कपड़ा फाड़े तज़लील जो निशानो बणायो आहे। एहतिजाज कंदड़ DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी हमलो कंदड़ जवाबदारनि मथां केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।